दोस्तों चणनि जी पली पचाइण बि सवली आहे त खाइण उन खां वधीक सवली आहे। अॼु चणनि जी पलीअ खे मंधीणो घुमायो ऐं मंधीणो घुमाए हिन जे चुल्हे ते रखियो। हिन में पाणी थोरो मौजूदु हूंदो आहे, इन जे लाइ हिन में थोरो चांवरनि जो अटो मिलाइबो आहे त जीअं हे थोरो सुके। उन खां पोइ साई थूम ऐं उन खां पोइ धाणा विझी हिन खे पचण जे लाइ छॾे ॾिबो आहे। पली जॾहिं पची तयारु थी वेंदी आहे त पहिरियों कमु मां हीउ कंदो आहियां। तव्हांखे मां न ॿुधाए सघियो आहियां पर पली पची वई आहे। हाणे हीउ पहिरियों मां रुखी खाईंदुमि चमची सां। ऐं मुंहिंजी पार्टनर जेकी हाणे 2 चमचियूं जेके तव्हां ॾिसो था, मुंहिंजी पार्टनर अनाया बि आहे, उहा बि कची खाईंदी, मां बि कची खाईंदो आहियां। सो पलीअ जी सीज़न आहे, पली खाओ, मौज मस्ती कयो। देसी मखण में तयारु थियल हीअ कुटी, जी हा दोस्तो, हे मुंहिंजे सुबुह जो नाश्तो आहे। ऐं सियारे में ज़्यादातर असांजे घर में बुसरी पचंदी आहे ऐं कुटी मखण सां तयारु थी असांखे मिलंदी आहे। सुबुह जॾहिं सिजु उभरंदो आहे त घर जा कम बि निर्वाड़ थी उभरंदा आहिनि। दोस्तो हर इंसान मंझि कुझु कुदरती सलाहियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि, वरी कुझु फ़र्द पंहिंजी महिनत ऐं कोशिश सां कुझु सलाहियतूं हासिलु करे वठंदा आहिनि। तजुर्बे मुताबिक़ हिते हिकिड़ी ॻाल्हि चवणु मुनासिबु सम्झंदुमि, उहा इहा त सुठी शख़्सियत सुठनि ऐं महांगनि कपिड़नि खां वधीक अहम आहे। ईअं खणी चइजे त सुठी शख़्सियत कंहिं ख़ासि लिबास जी बि मोहताज कोन हूंदी आहे। बूटनि जी चमक शख़्सियत जी चमक जो हिकु ज़रो बि मुक़ाबिलो नथी करे सघे। ज़ारी रख रखाव किरल किरदार वारे माण्हूअ खे तमामु थोरो वक़्तु लिकाए सघंदो आहे। इन करे रिश्तनि नातनि जो दारोमदार किरदार ऐं शख़्सियत ते ई हूंदो आहे। दोस्तो वक़्त जो अगरि तव्हांखे क़दुरु करिणो आहे त सुबुह जो सवेरे उथो ऐं ज़्यादातर कम तव्हांजा सुबुह जो ई थी वेंदा आहिनि। मुंहिंजे घर जो कमुकार मूं करे छॾियो ऐं 10 बजे जीअं TCS वारो खुलंदो आहे त पूरी सिंध में मां जेके पावर बैंक सप्लाई कंदो आहियां, मोकिलींदो आहियां TCS करे, उहे TCS करे उन जूं पर्चियूं, उन्हनि जूं तस्वीरूं कढी करे उन्हनि दोस्तनि ॾे मोकिलींदो आहियां जेके TCS घुराईंदा आहिनि। हिते पयूं आहिनि ऐं तव्हांखे मां फ्रिज ॾेखारियां त फ्रिज में बि दवाऊं भरियूं पयूं आहिनि। हाणे सम्झ में नथी अचे ॻाल्हि त भले खां भले डॉक्टर खे ॾेखारियूं था त बि जेको आहे सो ॿारनि खे जेको आहे सो उनजी सिहत सही न आहे। अलाह ख़ैरु करे, अलाए छा थी वियो आहे, अलाए क़यामत हले थी पई, असांखे का ख़बर ई न आहे। हे मुंहिंजे सालार पुट खे जेको न चाक वीचारो थिए ई नथो। हाणे मां हे 3 डॉक्टर थो मटायां। यकीन कयो त भले खां भले डॉक्टर खे ॾेखारियो, दवा अलाए छो नथी लॻे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। फ्रिजूं भरियूं पियूं आहिनि, पेटियुनि ते दवा पई आहे, डॉक्टरनि खे ॾेखारे मतिलबु हिकिड़ो मां पीउ थी करे सोचां थो त यार हिन जो ॿार जो बुखार, ॿार जी जेकी बि तकलीफ़ आहे मूंखे थिए, मुंहिंजे ॿार खे न थिए, एतिरी परेशानी आहे। हे मुंहिंजा हथ ॾिसो मेरा लॻा पिया आहिनि, हे 2 हथ मेरा लॻा पिया आहिनि। त मां हींअर स्टॉल तां भॼंदो आयो आहियां। घर वारनि ॻाल्हि कई आहे त बाबा नड़ी तबियत तमामु घणी माना बुखार आहे, पटियूं लॻी पियूं, पटियूं कयूं अथसि। हे ॾिसो न पटियूं बि हे पयूं आहिनि, हे पटियूं बि पयूं आहिनि। हाणे बसि भॼ लॻी पई आहे, ज़िंदगी माना अहिड़ी थी वई आहे। हलो बाबा, हलो, तूं काॾे बाबा? हलो हलूं था, हलूं पुट। घणो अथसि? 16 किलो? 16 किलो अथसि? मुंहिंजे पुट सालार खे 102 बुखार हुयो। डॉक्टर मलेरिया जी टेस्ट लिखनी, डाउ लेबॉरेटरी मां कराई ऐं पोइ सिधो आयुमि गुलशन हदीद मौजूदु नेशनल मेडिकल स्टोर ते। उतां दवा वठी करे ॿारनि चयो त असांखे दस्ताना वठिणा आहिनि। सालार ऐं मल्हार खे हथनि वारा दस्ताना पाराया, उन जी नंढड़ी ख़्वाहिश पूरी कई। उन खां पोइ दोस्तो आयुमि सिधो पेट्रोल पंप ते, पेट्रोल पंप भराए वरी सिधो घर पहुतुमि। घर त तक़रीबन 8:30 थी रहिया हुया। हे वाङण आहिनि जेके असां हिन में सावा बसर विधा आहिनि, ऐं गॾोगॾु वरी असां हीअ नीला पटाटा जेके नवां पटाटा आहिनि उहे कया आहिनि चांवरनि जी मानी सां गॾु। हीअ असांजी राति जी मानी आहे। अॼे ॾींहं जा कम मुंहिंजा ॿिया बि तमामु घणा हुया जेके मां हिन वीडियो में शामिलु न करे सघियो आहियां। बहरहाल दोस्तो, मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिनखे लाइक, फॉलो ऐं शेयर ज़रूरु कजो। वॾी महिरबानी, लख थोरा, अलाह तव्हांखे ख़ुशि करे।